रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 19 जून 2022 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आउं अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। ॾहरकी में STP जो जलसो, सिंध दोस्त उम्मीदवारनि खे मकानी चूंडनि में कामयाबी ॾियारण जो वचन। सिंध यूनाइटेड पार्टी पारां रोशन बुरड़ो ते केस दाख़िल थियण जी मज़मत। सखर भरिसां पुराणी तकरार तां घोट समेत 2 ॼणा क़तल। कंबर में ॻोठाणनि जो नौजवान जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी धरणो। मेहड़ में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाज, पुलिस मुज़ाहिरीन ते कड़की पई चकरियूं। हाणे अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। ॾहरकी में STP पारां जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो त पीपल्स पार्टी पारां दांधरियुनि जी शुरूआति कई वई आहे। ॼाणी वाणी उम्मीदवारनि जा फारम रद्द कया पिया वञनि। हुन वधीक चयो त अवाम सिंध दोस्त उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब करे। सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻुवाण सैयद जलाल महमूद शाह रोशन बुरड़ो ते केस दाख़िल थियण जी मज़मत कंदे चयो आहे त पुरअमन एहतिजाज करण ते रोशन बुरड़ो ख़िलाफ़ पीपल्स पार्टी पारां केस दाख़िल करायो वियो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में हुन चयो त पुरअमन कारकुननि ते केस दाख़िल करण सिधी सईं दादागिरी आहे। असां केसनि खां नथा डिॼूं, फौरी तौर समूरा केस ख़तम कया वञनि। सिंध हिंदू मैरिज एक्ट 2018 ते अमल दरामद खे यकीनी बणाइण लाइ सिंध ह्यूमन राइट्स कमीशन सिंध हुकूमत पारां हैदराबाद में तरबियती वर्कशॉप कोठायो वियो, जंहिंमें बलदियात ऐं ॿिन खाते जे अमलदारनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, हिंदू बिरादरी जे मज़हबी अॻुवाननि शिरकत कई। तरबियती वर्कशॉप खे ख़िताब कंदे जस्टिस रिटायर्ड माजिदा रिज़वी चयो त सिंध हिंदू एक्ट 2018 बाबति वधि खां वधि माण्हुनि में आगाही उजागर कनि त जीअं हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जे शादियुनि जी रजिस्ट्रेशन करे सघिजे। हुन जो वधीक चवणु हो त बलदियात खाते जा लाॻापियल अमलदार हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जे शादियुनि जी रजिस्ट्रेशन करण वक़्तु शेड्यूल ए में ॾिनल काग़ज़ खे मुकमल तौर ते भराइनि ऐं उन ॻाल्हि खे यकीनी बणाइनि त उन में घोट, कुंवार, पंडित ऐं गवाहनि जी घुर्बल मालूमात मौजूदु हुजे। कंबर में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ PP शहीद भुट्टो पारां जनाह बाग खां एहतिजाजी रैली कढी हथनि में प्ले कार्ड, झंडा खणी पेट सां पथर ॿधी नटहण उस में धरणो हंयो वियो। उन मौक़े ते तुफ़ैल अहमद, इरफान गोपांग, शौकत चांडियो, आदिल चांडियो ऐं ॿियनि चयो त महीने अंदरि 100 सैकड़ो तेल मुहांगो करण सबबि आम वाहिपे समेत खाइण पीअण जूं शयूं मुहांगियूं थी वियूं आहिनि, जंहिं करे ग़रीब मिसकिन पोहरितनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। पोहरित 2 वेलनि जी मानी खाइण लाइ बि परेशान आहिनि। हुननि मुतालबो कयो त बहितर पॉलिसियूं जोड़े अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। कंबर जे ॻोठ लियो मीरजत जागीर जे रहवासियुनि मोहम्मद अली चांडियो जी आज़ादी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते आज़िमा ख़ातून, शौकत चांडियो, अब्दुल लतीफ़ चांडियो, तौफ़ीक़ ऐं ॿियनि चयो त मोहम्मद अली चांडियो खे बेगुनाह खंभे गुम कयो वियो आहे, जेको 2 महीननि खां गुम आहे, जंहिंजी आज़ादी लाइ केतिरे अरसे खां पुरअमन एहतिजाज करे रहिया आहियूं, पर हिन वक़्त ताईं मोहम्मद अली जो को बि ॾस पतो पइजी नाहे सघियो। हुननि चयो त जेकॾहिं मोहम्मद अली मथां को केस आहे त केस अदालत में पेश कयो वञे। 2 ॾींहंनि अंदरि जेकॾहिं मोहम्मद अली आज़ादु न थियो त कंबर लाड़काणे रोड ते धरणो हंयो वेंदो। सिंधी शागिर्द तहरीक मरकज़ जे सॾ ते SST ज़िले कंबर शदादकोट तरफ़ां मरकज़ी सदर आतिफ़ मलाह, मरकज़ी प्रेस तर्जुमान हमीद इनकलाबी, हारी तहरीक अॻुवाण
गुलाम मुस्तफ़ा चांडियो अवामी तहरीक जे ज़िले सदर इरफान मनान सागर मुश्ताक आफ्ताब चांडियो हमीद बागी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में शागिर्द दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ वारह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते SST जे मरकज़ी सदर आतिफ़ मलाह चयो त हुकूमत तालीमी बजट न वधाए तालीम दुश्मनी कई आहे। सिंध हुकूमत यूनिवर्सिटी ऐं बोर्ड जी बजट खे 6 अरब मां घटाए 2 अरब करे सिंध जे आला तालीमी इदारनि खे तबाह करण जी साज़िश कई आहे। सिंध जूं यूनिवर्सिटियूं अॻी माली घोटाले जो शिकार आहिनि। उन्हनि जी बजट घटाए तालीम दुश्मनी कई वई आहे। हुननि चयो त सिंध यूनिवर्सिटी सां लाॻापियल कानून जे कॉलेजनि में 6 माही सेमेस्टर न वठी शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां ख़तरनाक रांदि कई पई वञे। शागिर्द यूनियन ते केतिरनि सालनि खां बंदिश पियल आहे। शागिर्द मुसलसल एहतिजाज पिणु कंदा रहनि था, पर इंतिज़ामिया को बि क़दम नथी खणे। सिंधी असेंबली मां बिल पास थियण बावजूदि शागिर्द यूनियन खे बहाल नाहे कयो वियो। सिंध जी यूनिवर्सिटियुनि में शागिर्दनि सां हिरासमेंट जहिड़ा वाक़िया पेश अचनि था। इंतिज़ामिया नोटिस वठण लाइ तयारु नाहे। हुन वधीक चयो त असांजे एहतिजाजी तहरीक 2 महीननि ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरनि धरणनि ऐं बुख हड़तालनि जी सूरत में जारी रहंदी, जंहिंखां पोइ 23 अगस्त ते हैदराबाद में वॾी एहतिजाजी रैली कढी वेंदी। काज़ी अहमद भरिसां कचे जे इलाइक़े में पुलिस जो मुबैना टार्चर सेल हुजण जो इंकशाफ थियो आहे। चइनि अहलकारनि समेत 6 ॼणनि खे अदालत में पेश कयो वियो। ॻोठाणनि निजी टार्चर सेल में लिकायल 4 ॼणनि खे छॾाए वरितो। टार्चर सेल ॿाहिरां सादा कपिड़ा पहिरियल अहलकारनि ऐं ॻोठाणनि में मुंहुं मारी जी वीडियो बि वायरल थी वई। उन ॾस में ॻोठाण जो चवणु आहे त वकार ज़ाहिद ऐं जाबिर जतोई समेत 4 ॼणनि खे चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो हो। पुलिस ॻोठाणनि खे जेल बदिरां ख़ानगी टार्चर सेल में वाड़े तशदुद जो निशानो बणायो। टार्चर सेल मां हथायल 4 ॼणनि ऐं पहिरे लाइ बीठल 2 अहलकारनि खे अदालत में पेश कयो वियो। सखर जे इलाइक़े अलिफ कचे में महर ऐं जतोई बिरादरी जे माण्हुनि में झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में घोट समेत 2 ॼणा क़तल थी विया। गोलियूं लॻण सबबि घोट इस्लाम जतोई ऐं यासीन महर क़तल थी विया, जॾहिं त 2 ॼणा वाहिद जतोई ऐं सचल महरू ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मेड़ इंडस हाईवे कुलाची मोरी भरिसां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ इस्माइल सूमरो, इमरान गांघरो, हामिद गांघरो, अरसलान कोलाची, अलीशेर गांघरो ऐं 2 जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि लाड़काणो खां कराची ईंदड़ वेंदड़ सवें गाॾियूं बीहजी वियूं। धरणे दौरान पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इतला ते मेड़, केनशाह ऐं राधण समेत 6 खां वधीक थाणनि जी पुलिस धरणे वारे हंधि पहुती त पुलिस ऐं आबादगारनि विच में चकरियूं थी पियूं। चकरियुनि दौरान पुलिस आबादगारनि खे छेड़ विछड़ करण लाइ हवाई फायरिंग कई, जंहिं सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। जॾहिं त डंडा ऐं सिरोटा लॻण करे SHO ख़ैरपुर नाथन शाह, अकबर चन्ना, SHO A सेक्शन मेहड़ इक़बाल कांदड़ो, वॾो मुंशी ख़ुदाबख्श ज़रदारी ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॿिए पासे मछरियल मुज़ाहिरीन वॾे मुंशी ग़ुलाम हुसैन सुहाग ऐं ज़ख़्मी थियल वॾे मुंशी ख़ुदाबख्श ज़रदारी समेत 6 पुलिस अहलकारनि खे हिकु दुकान में बंदि करे छॾियो, जंहिंखां पोइ पुलिस जी वधीक नफ़री घुराई वई। उन मौक़े ते आबादगारनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इरिगेशन खाते जा ऑफिसर रिश्वत वठी राइस कैनाल जो पाणी बंदि करे ॿियनि वाहन खे ॾेई रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त जेसिताईं पाणी जी खोट ख़तमु न थींदी, तेसिताईं एहतिजाज जारी रहंदो। मेहड़ भरिसां आबादगारनि जे पुरमन एहतिजाज ते पुलिस जी लठबाज़ी ऐं फायरिंग करण वारे वाक़े ख़िलाफ़ मेहड़ में बार जे सदर वकील अब्दुल हलीम बुघियो, सईद अहमद पहवर, रियाज़ मैसर, रिज़वान तुनियो ऐं 2 जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि मुतालबो कंदे चयो त आबादगार पंहिंजे हक़ लाइ एहतिजाज करे रहिया हुआ, पर पुलिस उन्हनि मथां फायरिंग कई, जेको अमल नामुनासिब आहे। हुननि चयो त वाक़े जो नोटिस वठी पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
अवामी जमहूरी पार्टी मेहड़ भरिसां कुलाची मोरी ते आबादगारनि जे पुरमन एहतिजाज ते पुलिस तशदुद जी मज़म्मत कंदे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह जी सिर्फ़ सिंध जे पाणी हवा में उॾामी वञण वारे बयान जी मज़म्मत कंदे संदसि इस्तीफ़ा जी घुर कई आहे। अवामी जमहूरी पार्टी जे सदर एडवोकेट सैयद लाल शाह, जनरल सेक्रेटरी ख़ादिम टालपुर, सीनियर नायब सदर एडवोकेट अयाज़ चांडियो, दरिया ख़ान शेख, निसार चनाई ॿियनि चयो आहे त पूरी सिंध में पाणी नाहे, अवाम सां गॾु आबादगार बि परेशान आहिनि ऐं जेकॾहिं उहे पंहिंजो हक़ घुरनि था त हुकुमरान उन्हनि खे बि बर्दाश्त करण लाइ तयारु न आहिनि। कुलाची मोरी जा आबादगार पाणी घुरनि पिया पर हुकुमरान उन्हनि ते गोलियूं वसायूं आहिनि। शीलिंग कई आहे जंहिंमें केतिरा ई आबादगार ज़ख़्मी थी पिया ऐं केतिरनि खे एहतिजाज जी सज़ा तौरु जेलनि ऐं थाणनि में वाड़ियो वियो आहे। हुननि घुर कई त गिरफ़्तार आबादगारनि खे फ़ौरी तौरु आज़ादु करे सिंध जे वाहन ऐं शाखनि में पाणी पहुचायो वञे। कंदकोट में जवाबदार पंहिंजे मामे खे क़त्ल करे पाण खे गोली हणी छॾी। रस्ते जे लंघता झेड़े में भाणजे नदीम चना पंहिंजे मामे नज़ीर अहमद चना खे क़त्ल करण बाद पाण खे गोली हणी ख़ुदकशी करण जी कोशिश कई, जंहिंखे पुलिस हिरासत में वठी इस्पताल आंदो। संदसि हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे जॾहिं त खेसि इलाज लाइ लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे। टंडे मोहम्मद ख़ान शहर जे सूमरापाड़े जी रहवासण मशहूर फ़नकारा सायरा सुमरो मुबियाना तौरु अगवा थियण बाद गुज़िरियल राति देर सां घर पहुची वई आहे। संदसि अगवा जी रिपोर्ट संदसि वालिदा आमू सुमरो बी सेक्शन थाणे ते दाख़िल कराई हुई। ज़रियनि मूजिबि लोक फ़नकारा सायरा सुमरो खे पुलिस टंडो मोहम्मद ख़ान शहर जे भरपासे वारे इलाइक़े मां ड्रामाई अंदाज़ में बाज़ियाब कराए वारसनि हवाले कयो। मिठीअ भरिसां ॻोठ हरियार में परणायल ॿिनि मासूम ॿारनि जी माउ 25 वरहनि जी अनिला ज़ाल रांझू मेघवाड़ पंहिंजे माइटनि नेणी सर आयल हुई जितां गुज़िरियल राति गुम थी वई। जॾहिं त नारी जा थञ पियाक 2 ॿार तड़पी तड़पी बेहाल थी विया आहिनि। संदसि ॿारनि में हिकु 15 ॾींहनि ऐं ॿियो 1 साल जो ॿारु शामिल आहे। नारी जा वारिस माइटनि वटि रहियल ॿिन्ही ॿारनि खे हंज ते खणी केतिरनि कलाकनि ताईं मिठीअ थाणे आॾो संदसि बाज़ियाबी लाइ एहतिजाज कंदा रहिया पर पुलिस खे रहम न पिए आयो। पुलिस केस दाख़िल करण बदिरां वारसनि खे जवाबदारनि सां राजूनी ठाह करण जो चई वापसि मोटाए छॾियो। साफ़िन अॻियां ताईं अनिला जे वारसनि चयो त अनिला 2 मासूम ॿारनि जी माउ आहे जंहिंखे बासर अली अकबर समीर जो साथियुनि जी मदद सां अगवा करे वियो आहे। संदसि 15 ॾींहनि जो ॿारु थञ न मिलण करे तड़पी रहियो आहे। हुन चयो त नारी सावरनि जे ॻोठ हरियार मां अबाणे घर नेणे सिर आयल हुई जितां खेसि अगवा कयो वियो आहे। इंसाफ़ कयो वञे। ख़ैरपुर जे रहवासी स्टूडियो मालिक सादिक पहियार फ़नकारा सोणी सिंधी ते ब्लैकमेल करण जो इल्ज़ाम मढ़ियो आहे। सादिक पहियार साफ़िन अॾो एहतिजाज कंदे चयो त सोणी सिंधी जो एल्बम रिकॉर्ड कयो हो। कुझु अणबुण तां हुन मूंसां मुंहुं मारी करे मुंहिंजो मोबाइल फ़ोन चोरी करे मुंहिंजे अकाउंट तां मूंखे मैसेज मोकिले ब्लैकमेल करे रही आहे। हुन चयो त जांच कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे। सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट अहमद नवाज़ इनकलाबी गॾियल बयान में चयो आहे त सिंध में पाणी जी खोट ऐं ज़रई फाण जा हथरादू वधायल अघ रद्द कयूं था। पाणी जी हथरादू खोट बर्दाश्त न कंदासीं। मेहड़ में पाणी जी खोट ख़िलाफ़ कयल एहतिजाज दौरान मुज़ाहिरीन ते गोलियूं हलाए बरबरियत कई वई आहे, जेको अमल अफ़सोस जोॻो आहे। ॾाढ ऐं जबर जो राज न हलंदो। पुलिस हुकूमत जी विंगारू न बणिजे। हारियुनि ते कयल तशदुद जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हारियुनि पोरितनि ते ज़ुल्म बर्दाश्त न कंदासीं। सिंध हारी कमेटी पोरितनि सां इंसाफ़ लाइ पुरमन जदोजहद जारी रखंदी। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर
तेॾांहुं ख़ैरु।